HRJDO न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट से खबरों जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया कि नवाबशाह जे तालुके काज़ी अहमद में क़ौमी शाहरा भरिसां राहू बिरादरी जे चङे मुड़स अब्दुल सत्तार राहू ऐं डॉक्टर सिकंदर राहू तरफ़ां मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सिंध जे नाले वारे रागी सूफ़ी मांझी फ़कीर राग गाए ॿुधंदड़नि ते वजद तारी करे छॾियो। उन मौक़े ते राहू बिरादरी जे चङे मुड़स ऐं अॻूणे UC चेयरमैन अब्दुल सत्तार राहू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो हिन मच कचहरी कोठाइण जो मक़सदु पाण में एके ॿधी ऐं मोहबत जो मयार क़ाइमु करणु आहे। जॾहिं मच कचहरी में सैयद ज़रदारी मरी ॿुघिया चैंडियर राहू बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङे मुड़सनि सैयद मुनवर शाह बहार खान मरी मोहसन ज़रदारी हाशिम ॿुघियो मोहक़क़ अदीब डॉक्टर गुलाम सरवर खासकेली नेशनल प्रेस क्लब नवाबशाह जनरल सेक्रेटरी यूसुफ रिंद मरकजी अगवान पीर गुलाम हुसैन DHO थरपारकर एडवोकेट नियाज हुसैन राहू आजम खान राहू प्रेस क्लब नवाब वली मोहन जो सदर बाहवल लाखों ऐं वॾे अंग में अदीबन ऐं मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतनि शिरकत कई। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।